Assalamu alaikum, you all. Welcome to my YouTube channel सिंधी विथ GH लाखो। अॼु असांजे वीडियो जो मौज़ू आहे सिंधी अदब जे तमामु शाहूकार ऐं शाहकार अफ़साना ऐं कहाणीकार जमाल अबड़े जी कहाणी पीराणी। अचो त हाणे पीराणी तरफ़ हलूं था। पीराणी बिरुनि जा कुता सिंधियुनि खे ॾिसी छिता थी पिया, हू हा मचाए ॾिनऊं। पीराणी पुठी उघाड़ी, ॼुंडा खुलियल, भॼी वञी माउ जे चोले खे झलियाईं। लालूअ जे पीउ खेसि हथु लाइ ॾिठो। पीराणीअ जे पीउ पकाई कंदे चयो, डबरो यानी कि ॾुबरी नाहे। कुतनि भौंक न छॾी ॻोठ जे ॿाहिरें रस्ते ताईं भौंकंदा डोड़ंदा आया, खेनि ॿाहिरि कढी पुछ लोॾण लॻा ऐं बदन खे धोणे टिड़ी पखड़ी विया। हिननि पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। टकर तां बिरोहिनि जी लॾ थे लथी। सर जी शुरूआति हुई। जाबलू पटंदा ख़ुश्क हवा, सनड़ियूं पथरियूं गेलियूं थी वई। ॿ टे ॾांद हुआ जिन ते सामान लॾियल हो। हिकु उठ जंहिं ते बांस जूं लठियूं ऐं ॾंडा सिंध में विकिरे लाइ खयां हुआ। पुठियां ॿ कुता पुछ लोॾींदा भॻा थिया आया। मर्दनि जा पेर उघाड़ा, सुथड़ियूं फाटल, लुंडियूं, मथनि में आलीशान टकरनि वारा भर्त भरियल मेरा ऐं गंदा टोप, वॾा वार ख़ुश्क ऐं अणभा, चीड़ भरियल, ज़ाइफ़ुनि खे सोणी खुथल भर्त सां डिघा गघा, ॾांद ते वॾा बोरा रखियल जंहिंमें ॾास जा वटियल रसा ऐं नंढा ॿार ॾांदनि ते चढ़ियल हुआ। माइटनि खे सना लकुण हथ में, जिन सां ॾांदनि खे हकलींदा थिए आया, सुरीलो ही हू जो आवाज़ पे कयाऊं। शिकिलनि जा सोणा शानदार बदन जी बीह ठाहूकी। हिकिड़े हंधि मांझांदो कयाऊं, गोदड़ीअ मां सुकल मानियुनि जा टुकर सभिनी खे मिली विया। ॿिए बजकीअ मां सुकल ॾुध जा अछा टुकर कढी पाणी जे जमन में विधाऊं ऐं सभिनी 2-3 ढुक भरिया। नंढड़ी 9 सालनि जी पीराणीअ चयो, सिंध में शयूं खोड़ ऐं सुठियूं सुठियूं। पिणस टोप लाहे जून हाणो मथो खनियो, माण्हू खफ़ी थी ॾांहुं निहारियो। ॿियनि ॿारनि जे आॾो मिठियुनि मिठियुनि शयुनि जो ख़्याली कतारूं घुमी वयूं। सिंध में पलाल जी झूपड़ियुनि में वेठा, पलाल ते सुम्हिया ऐं पलाल जा जूता ठाहे पाताऊं। बांस जी लठियूं ऐं ॾासनि जा रसा विकियाऊं, कढियूं कयाऊं ऐं कणियूं कढियाऊं। सियारो गुज़रियो, मोटण जा सांभा थिया, ॿारनि खे शयूं कोन मिलियूं। वञण खां अॻु में पीराणे जे पीउ ज़ाल जे मुंहं में ॾिठो, संसि अॻियां सुञ ऐं बुख फिरी वई। जोणस हीसजी पीराणी जे चोलड़े खे ॾिठो जो अञा हाणे धोई विधो हुआईं। संसि ख़ामोशी बेवस अखियुनि में इनकार हो। पीराणी जो पीउ भरवारे ॻोठ में आयो, सलाम अलैकुम कयाईं। अधो को संग खपे। पीउ जो मतिलबु धीअ खे विकण जो हो। सिंध में संगनि जी अणाट केतिरनि जा पड़ बासियल हुआ। शल बादशाह पीर सभिनि जी पुॼाए। लालूअ जे पीउ पुट ॾे ॾिठो, मुछ जी सावक, आवाज़ गघो, ॾाढ़ीअ जा छिडा खंभ बि निकिता हुअसि। 2-3 ॼणा बिरोहीअ सां गॾिजी विया। बिरोहिनि जे कुता सिंधियुनि खे ॾिसी छिता थी पिया, हू हा मचाए ॾिनऊं। पीराणी पुठी उघाड़ी, ॼुंडा खुलियल, भॼी वञी माउ जे चोले खे झलियाईं। लालू जे पीउ खेसि हथु लाइ ॾिठो। पीराणी जे पीउ पकाई कंदे चयो, ॾुबरी नाहे। कुतनि भौंक न छॾी ॻोठ जे ॿाहिरें रस्ते ताईं भौंकंदा डोड़ंदा आया, खेसि ॿाहिरि कढी पुछ लोॾण लॻा, बदन खे धोणे टिड़ी पखड़ी विया। हिननि पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। ॻोठ जे ॿाहिरां 60 रुपयनि ते फ़ैसिलो थियो। अॼु बिरोहिनि पंहिंजा तॾा पटिया। मुड़ी वेढ़जी सेठ जी ॾांद ते पइजी वई। ॿारड़नि ॻोठ जूं ॻाल्हियूं थे कयूं, टकर जे ॿेरनि जूं। लालूअ ॻोठ वाट ते हो। पीराणीअ जी माउ पीराणी सां बिल्कुलु लॻी थियल हुई। पिणस खेसि अंगुर ॾिनी हुई। अबा हाणे ॻोठ था हलूं। पिणस कंध सां हाउ कई। संसि अंदरि खाधो पियो हो। माण्हू महसूसु कयो त का वॾी शइ संसि छातीअ में अटकी पई आहे, जा ॿाहिरि निकिरण लाइ उधमा पई खाए। लालू वारा अॻे ई बीठा हुआ। माण्हू मशीन वांगुरु सट ॾेई पीराणीअ खे खणी वरितो ऐं छाती सां चंबड़ायो। माउ ऐं धीअ जूं दिलियूं धक धक करणु लॻियूं। माण्हू मिड़ी विया। पिणस ॾकंदड़ हथनि सां पीराणी जी ॿांह खे छॾायो। माउ जो हियांउ फिसी पियो। आंड्रा वढिजी पिया। दिलि दांह कई।
अड़े मुंहिंजी पीराणी नंढड़ो छोकिरी हियांव फाड़े दाह कई पखी भुड़को ॾेई उॾामिया। पट में पियल पीराणी खे लालूअ जे पीउ झलियो। पीराणीअ जे पीउ जे नक ऐं अखियुनि जे पाणी संदसि ॾाढ़ीअ मां थिए टिमियो। फतकंदड़ ज़ाल खे पेच झलियाई। लॾ रवानी थी। पीराणी ओॿासिन में अब्बा ऐं अम्मा पुकारियो माण्हस खे ॻाल्हींदा विया। परे खां आवाज़ु ईंदो रहियो, ओ जी ख़ुदा मुंहिंजे पीराणी नंढड़ो, ओ टकर खे बाहि लॻे सिंध वसे मुंहिंजी पीराणी नंढड़ो। हिन वार पे पटिया। फतकंदड़ पीराणीअ खे घर खणी विया। हिन बुल पे खाधा। छड़ियूं थे हयूं भगी थी वई। लालू डोड़ंदो शयूं वठी आयो। ज़ोर सां संदसि वात में मिसरी विधाई जा अजके सां निकिरी आई। ॿाराणी कची निड़ीअ मां गग्गो आवाज़ु अचणु लॻो। ओॿासिन ऐं सुॾकनि में भॻल टुटल अब्बा अम्मा थे निकितुसि। कंहिं खेसि सॾु न ॾिनो। लालूअ खे बाहि वठी वई। काती खणी आयो। अखियूं फोटारे चयाईं, बसि कर न त कौंदो साईं। मिटी में पियल पीराणी सॼी रहियल ताक़त सां चीख कई। माई भाॻुल पंहिंजे नंढड़ी धीअ खे छिके छातीअ सां लातो। ॿकरीअ कन उभा करे ॿेकाट कयो ऐं फर खे चटण लॻी। पीराणी अॼु बि जेरी आहे। संदसि हिकु पुटु पुलिस वारो आहे ऐं ॿियो जेल में आहे। जीअं त दोस्तो तव्हां हीअ पीराणी कहाणी पढ़ी जंहिंमें असांखे असांजे समाज जी हक़ीक़त निगारी नज़र अचे थी। ऐं तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं वधीक अहिड़े वीडियोज़ जे लाइ। ऐं इंशाल्लाह अॻिते हली CSS ऐं PCS जे हवाले सां मुख़्तलिफ़ वीडियोज़ अपलोड कया वेंदा वेरी सून।